बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन। प्रोग्राम सिंध जे मुक़दमो सां गॾु मां आहियां हमीद भुट्टो। क़दीम सिंध खां वठी जेको कुझु हिन धरतीअ ते वहे वापरे पियो, उहो सदन वारी तहज़ीब मोहंदड़ो जी जेका असांजी तहज़ीब तमदन आहे, उन मां गवाही मिले थी त असीं क़दीम तौर ते शाहूकार क़ौम जा फ़र्द आहियूं। हिन मुल्क ठहण खां पोइ जेको कुझु ख़ासि करे हिन धरतीअ सां वहियो वापरियो आहे, उन जो जेको मुक़दमो आहे उहो अॼु प्रोग्राम सिंध जे मुक़दमो में आहे। ऐं जेको मुक़दमो आहे उहो आहे क़ौम परस्त सियासत जे हवाले सां। सिंध में 12-13 क़ौम परस्त पार्टियूं आहिनि जेके पंहिंजी पंहिंजी देगड़ी रिंधे, बोड़ पचाए, भत रिंधे, मुख़्तलिफ़ तरीक़े सां माण्हुनि जे अंदरि क़ौम परस्तीअ जी ॻाल्हि कनि पिया, क़ौम परस्तीअ जे हवाले सां सियासत कनि पिया। के अलहदगी पसंद जी ॻाल्हि कनि पिया, के मर्कज़ सां उन सां ॻंढापे ऐं इलेक्शन जी ॻाल्हि कनि पिया। क़ौम परस्त सियासतदाननि खे सिंध जे अंदरि जेका मोट जंहिं तरीक़े सां मिलणु खपे, उहा हिन वक़्त ताईं न मिली सघी आहे। केतिरा ई नौजवान पंहिंजूं ज़िंदगियूं विञाए चुका क़ौम परस्त सियासत जे हवाले सां, केतिरा रण में रुली विया, के नशे पते जे वर चढ़ी मुख़्तलिफ़ हवालनि जे वर चढ़ी विया। काफ़ी क़ौम परस्त सियासतदान नाकामी ऐं मायूसीअ जे वर चढ़ी विया। केतिरा क़ौम परस्त सियासतदान करोड़पति, अरबपति ऐं ठीकु ठाक मालपति बणिजी विया। इन सॼी सूरताल ते अॼु ॻाल्हाईंदासीं असां सां हिकु क़ौम परस्त सियासतदान जंहिं मुख़्तलिफ़ ज़िंदगीअ जा लाहा चाढ़ा ॾिठा। 2 अहम क़ौम परस्त पार्टियुनि ठाहिराइण में बि हुनजो हथु रहियो, लीडर रहियो। अॻियां हली वरी मायूस थी वियो। यकीनन अवां सम्झी सघो उहा आहे क़ौम परस्त डॉक्टर दोदो महेरी। ऐं डॉक्टर दोदो महेरी कंहिं बि तारीफ़ जो मोहताज कोन्हे। हिन वक़्तु सिंध यूनाइटेड पार्टी जो मरकज़ी इतला सेक्रेटरी बि आहे। डॉक्टर साहब, अवां जी महिरबानी जो अॼु असांजे प्रोग्राम लाइ अवां वक़्तु कढियो। अवां सिंध जा सीनियर क़ौम परस्त सियासतदान आहियो, ॾिघे अरसे खां वठी क़ौम परस्त सियासत में सलहियल आहियो। मुख़्तलिफ़ पार्टियूं अवां मटींदा अचो पिया। सिंध तरक़ी पसंद पार्टी में अवां रहिया, डॉक्टर कादिर मंगसे सां गॾु उहा अवां पार्टी ठाही। वरी अवां सिंध नेशनल पार्टी अमीर बंबरे सां गॾिजी ठाही। ॿिन्ही पार्टियुनि मां अवां अॻिते हली गाइब थी विया ऐं छॾे हलिया विया। हिकिड़ी पार्टी ते त अवां खां खसे कब्ज़ो बि कयो वियो। त हिन वक़्तु अची वरी अवां सिंध यूनाइटेड पार्टी में अवां पंहिंजी सिंध नेशनल कांग्रेस ज़म कई आहे। त छा अवां खे पंहिंजी हिते मायूसी त कोन लॻी त अवां मायूस थिया आहियो जी सिंध यूनाइटेड पार्टी में शामिलु थी वियो? सभ खां पहिरियों त मुक़दमो अवां जे मथां इहो आहे। पहिरें त बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। पहिरें त आऊं ही तव्हांखे ॿुधाइणु घुरां थो त डॉक्टर दोदो महेरी पंहिंजे जौहर में पंहिंजे रूह सां, पंहिंजी सियासत सां जेका हुनजी कमिटमेंट आहे, ऐं पंहिंजी पूरी ताक़त सां छा सम्झा जाह जलाल सां या जेका मुंहिंजी ज़िमेवारी आहे उन सां रोल अदा कयां पियो। ऐं ज़रो बि मायूस न थियो आहियां। ऐं मूंखे हिन वक़्तु ऐं मुस्तक़बिल में मूंखे पंहिंजो रोल अदा करिणो आहे। कहिड़ो रोल अदा कंदा मुस्तक़बिल में? यकीन रोल अदा उहो करिणो आहे त असीं मुंहिंजी केतिरी कुवत आहे, केतिरी हैसियत आहे, उन बाबति सिंध जी हिन केस जी में ऐं केतिरो पंहिंजो रोल अदा कयां पियो ऐं अञा मूंखे करिणो आहे। असीं तव्हांखे ॿुधायूं त असां हीउ जेको सफ़र शुरू कयो आहे या ज़िंदगी जो सफ़र शुरू कयोसीं जॾहिं हिन अची पहुता आहियूं, हिन स्टेज ते पहुता आहियूं जिते के माण्हू असां के कहिड़े नुक़्ते निगाह सां ॾिसंदा, के कीअं ॾिसंदा, पर जॾहिं असीं हिते पहुता आहियूं असां सम्झूं था बावजूदु वॾनि तकलीफ़ुनि जे असां इलाही घणो कुझु अचीवमेंट कई आहे। अचीवमेंट जी ॻाल्हि अवां कयो पिया, अवां तकलीफ़ुनि जी बि ॻाल्हि कयो पिया। त पोइ अवां जंहिं वक़्तु क़ौम परस्त सियासत जी शुरूआत कई, अॻिते हली साईं GM जे उन जेको नज़रिए, उन फ़लसफ़े जे ख़िलाफ़ बि अवां ॾिघो अरसो ॻाल्हाईंदा रहिया। त अवां क़ौम परस्त बि आहियो, साईं GM जे नज़रिए फ़लसफ़े ते ई क़ौम परस्त सियासत ते पई, अवां ॾिघो अरसो उन जे ख़िलाफ़ु ॻाल्हाईंदा रहिया। अॼु वरी उनजे ख़ानदान सां, उनजे पोटे सां गॾु आहियो, त इहो छा सबबु हो? असीं जॾहिं सियासी असां GSN तहरीक खां या कुहाड़ी वारे झंडे खां ॿाहिरि निकिरी असां तरक़ी पसंद पार्टी जो बुनियादु रखियो, त उन वक़्तु असांजे अॻियां जेका माज़ीअ जी सियासत हुई उनजो असां तज़ियो कयो हो त उहा सियासत मख़सूस दायरे में जुमूद जो शिकार हुई। तरक़ी पसंद पार्टीअ जे प्लेटफॉर्म तां असां उनखे मुतरक करणु ऐं वॾा वॾा स्टेप खणणु ऐं उनखे अवाम खे मुतवज करणु, उन में रूस पैदा करण जी असां कोशिशि कई। असां 90 खां वठी ख़ुशूसन मां सम्झां थो 5-8 साल जेके असीं ॻणाए सघूं था, उन दौरान जेके सिंध में सियासी जदोजहद थी, जेके क़दम खयां विया, जेका माना क़ुर्बानी ॾिनी वई, वरिती वई, उहो
कंहिं मौक़े ते असीं तव्हांखे ॿुधाईंदासीं सिंध जे सियासत में उहो कुझु कयो वियो जेको सिंध हिस्ट्री में घणी हिस्ट्री में नामुमकिन हो। छा आहे उहो कुझु कयो, छा आहे उहो छा कुझु हो जेको तमामु घणो कुझु कयो। अवां पोइ छा GMC मिसाल तो 90 में सॼी सिंध में सिंधी माण्हू चैलेंज में हो, ख़ुशूसन कराची जो। त डॉक्टर दोदो मेहरी पंहिंजे दोस्तनि साथनि सां 90 में सॼो कराची अची असीं वेही रहियासीं। असां सॼो कराची में घर घर वियासीं, ॻोठ ॻोठ वियासीं, शहर वियासीं, उन्हनि खे मुनज़म कयोसीं, उन्हनि खे सम्झो त उनजो हिकिड़ो ॾढ थी बीठासीं ऐं पोइ उनखे जेके चैलेंज आहे उन हालत मुताबिक़ असां उनखे मोड़ण जी कोशिशि कई। तव्हांजो उन ई दौर में तव्हांखे ॿुधायूं उन ई दौर में कराचीअ में शांति नगर जो बुनियादु विधो वियो जेका तमामु सिंधी जी वॾी आबादी आहे। अॻिते हली सचल ॻोठ ॿिया ॻोठ अवां ॿियनि माण्हुनि गॾिजी सॼी आबाद कया पर उहे साॻा ई सिंधी माण्हुनि खपाए छॾिया, घणा थोरा कपी विया, वरी ॾिसो न वरी कुझु बि वरी पंहिंजो उन में 90% मथे सिंधी माण्हू आहिनि। उहो सचल ॻोठ हुजे, उहो शांति नगर हुजे ऐं 90 में असां सॼे कराचीअ जे ॻोठनि में जे सिंधी माण्हुनि जी सर्वे कई। उन 2000 ॻोठ असांजे लिस्ट ते आया, उहे असां जाम सादे खे अॻियां रखिया। उहे असां छाकाणि जाम सादे जो दौरान चीफ मिनिस्टर हाउसनि जा घेरा इहे माना पाकिस्तान ठहण खां वठी असांजा जा मुंहिंजे ख़्याल में को प्राइमरी टीचर जे तारीख़ में चीफ मिनिस्टर घेरे जो नज़र अचे थो। पोइ इहो तरक़ी पसंदि पार्टी असां दोस्तनि गॾिजी जाम सादिक जो घेरो कयो, मुज़फ़र शाह बि कयो ऐं उन में इहे क़दम खया जंहिंमें ही असां सॼे कराचीअ जे ॻोठनि जो केस खणी आयासीं। 2000 ॻोठ रेगुलर न थी सघिया हिन वक़्तु न थी सघिया ऐं उनखे मौक़ो न मिली सघियो पर उहे अॼु ताईं अॼु बि उहा ई लिस्ट जेका दोहराई बि रहिजे पई उन रेगुलर थियनि पिया, उनजे लिस्ट ते आहिनि पर केस आयो। इहो बि मुक़दमो आहे त मुख़्तलिफ़ जेके लसानी जहिड़ा थिया, सिंधी मुहाजिर जेके जहिड़ा थिया उन में कॉम्पस जे करे इलाही नुक़सानु पहुतो आहे। हिकिड़ी दिलचस्प तव्हांखे ॻाल्हि ॿुधायां, उन असां जेको कराची ॻोठ केस ठाहियो त असांखे कराची यूनिवर्सिटी जे मास कम्युनिकेशन डिपार्टमेंट असां राब्तो रखियो त इहे जेके तव्हां वीडियो ठाहियूं आहिनि, इहो जो केस ठाहियो अथव इन जो 2 लख रुपया तव्हांखे था ॾियूं, इहो केस सॼो जेको मवादु आहे असांजे डिपार्टमेंट हवाले करियो। हीअ असांजी महिनत बि हुई। बाक़ी रहियो सुवाल त तव्हांजो कहिड़ो सुवाल पियो? लसानी जेके झड़ा थिया, सिंधी मुहाजिर जेको झेड़ो थियो उन में कॉम्पस्तन जे इन लसानी झेड़े जे करे उनजे अॻियां थियण जे करे त नुक़सानु न पहुतो सिंध खे। हिकु हाणे उहो अहिड़ो दौर हो जंहिं दौर में सिंधी माण्हुनि सां घणी वक़्त खां पोइ पंहिंजे शहर में जेके आबाद थिया उनखे चैलेंज थिया पर न मुनज़म हुआ, न इन चैलेंज लाइ तयारु हुआ त को पंहिंजे शहर में उन ते ईअं वार थींदो। अॻियां धुरियूं मुनज़म हुयूं, ताक़तवर धुरियूं, यकीन तव्हां उन सां टकराए वेंदा पंहिंजे बचाव लाइ त छा त तव्हां पंहिंजो घणो कुझु थोरो घणो नुक़सानु बर्दाश्त न कंदो पर घणो असांखे फ़ाइदो थियो। कहिड़ो सिंध खे फ़ाइदो थियो, कहिड़ो नुक़सानु थियो ऐं उन खां पोइ सिंध जे अंदरि अवां जी सियासत अवां जी खोड़ सारे मामलनि ते ॻाल्हाइबो, सिंध खे केतिरो नुक़सानु थियो, केतिरो फ़ाइदो थियो, पर इन मामलनि खां अॻु वठी बि ब्रेक। नाज़रीन, अॼु असां महिमान आहे सिंध यूनाइटेड पार्टी जो इतलाह सेक्रेटरी डॉक्टर दोदो मेहरी। साणस सां संदसि मुख़्तलिफ़ पार्टियुनि में कयल कम ऐं सियासी जुदो ते ॻाल्हाइबो पंद्रहं ब्रेक खां पोइ।